इन्हनि अचण में ॾाढी देरि कई आहे। भला इन्हनि खे मोरल जो घरु ॾिठल त आहे छा? रांझन मोरल सॼो ॾींहुं कारखाने ते हूंदो आहे, वेठो मज़दूरनि जो पघारूं खाईंदो आहे। ही उते मिलण विया हूंदसि। छा कारखानो हितां घणो परे आहे? ही छा थो चए? तूं माठ कर, ही सम्झाए थो। रांझन चवे थो त 3 घिटियूं मटाईंदासीं न, कारखानो अची वेंदो। जॾहिं कारखानो एतिरो वेझो आहे त पोइ हिननि देरि छो कई आहे? थी सघे थो त मोरल कारखाने ते न हुजे। जेकॾहिं मोरल उते न हूंदो त छा हुनजो उते वेही इंतज़ारु कंदा? रोलूअ खे ॻोल्हण रोलू विया आहिनि, देरि त लॻंदी। न थी परेशान रांझन, न थी उदास। लोला कीअं न परेशान थींदुसि? पोयां जी हालत जेका मूं ॾिठी आहे न, पोइ मूंखे ख़बर आहे। उते वेलो वेहनि था, वेलो खाइनि था। जेकॾहिं मां हितां ख़ाली हथे वियुसि न त यार सभिनी जी हिमत ख़तमु थी वेंदी। ॻोठ वारनि खे आख़िरी उमेद ऐं आस असां में आहे। हिते सॼो कमु उबतो लॻो पियो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां ॻोठ कहिड़ो मुंहुं खणी वञा? भलाई थींदी, मालिक साईं असां ज़रूरु भलाई कंदो। काका कमु त ॿारहं तो बिगड़ी वियो, हाणे राजन खे छा ॿुधायूं? ॿुधाई वरी छा? मुंहिंजी दिलि थी चए त रेल हेठां मुंहुं ॾेई पंहिंजो पाण खे पूरो कयूं। ॿी का वाट मूंखे सुझे ई कान थी। काका वसाया अबा कुझु बि कयूं, पर रांझन जे साम्हूं हलणो त आहे न। पादा तूं ई खणी ॿुधा त कहिड़ो मुंहुं खणी हलूं रांझण ॾे? इहो मुंहुं जेको तुंहिंजो मुंहुं आहे? रांझन इंतज़ार में हूंदो। हा जेतिरी देरि कईसीं न अबा उन खां वधीक बखील थी वेंदो। उन करे हाणे असांखे राजन ॾे हलणु घुरिजे। हलणो त पवंदो यार, आख़िर केसि ताईं नटाईंदासीं अदा? काका पोइ हली ॿुधायूं था राजन खे, पोइ थोरी थुक लान त कंदो। तोखे थुक लांदे पर तुरे थुक लांदे पको ऐं उतां लऊं। पोइ बाबा जे थुक लान त कंदो। पोइ टिकल के साई अथई उथो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।